बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो हली रहियो आहे, कुझु ई ॾींहनि खां बाद में अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांजा काफ़ी मुसलमान एतिक़ाफ़ में वेहंदा। अॼोको मुंहिंजो मौज़ू एतिक़ाफ़ जे मुतालिक़ आहे। हिन जे अंदरि एतिक़ाफ़ जा फ़ज़ाइल ऐं कुझु मसाइल बयानु कया वेंदा। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात एतिक़ाफ़ जो तज़किरो क़ुरान करीम जी सूरत अल बक़रह जी आयत नंबर 125 में इरशाद फ़रमायो आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फ़रमायो त वअहिदना इला इब्राहीम व इस्माईल। अल्लाह ताला पंहिंजनि प्यारनि नबीयनि सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं सैयदना इस्माईल अलैहिस्सलाम खे ताक़ीद फ़रमाई। छा जी? तहिरा बैतिया, मुंहिंजे घर खे पाक कयो। छा जे लाइ? लित्ताइफ़ीन, तवाफ़ करण वारनि जे लाइ। वल आकिफ़ीन, इतिकाफ़ करण वारनि जे लाइ। वर्रुक्काइ सुजूद, ऐं रुकू ऐं सजदे करण वारनि जे लाइ। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजनि नबियनि खे ताक़ीद फ़रमाई, मुंहिंजे घर खे पाक कयो, तवाफ़ करण वारनि जे लाइ, एतिक़ाफ़ करण वारनि जे लाइ ऐं रुकू ऐं सजदे करण वारनि जे लाइ। इन आयत मुबारका मां इहो साबित थियो त एतिक़ाफ़ करणु क़दीम इबादत आहे। सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला हुकुम फ़रमायो, मुंहिंजे घर खे पाक कयो। छा जे लाइ? तवाफ़ करण वारनि जे लाइ। पोइ आहे एतिक़ाफ़ करण वारनि जे लाइ। यानी एतिक़ाफ़ करणु क़दीम सुन्नत आहे। हाणे असां एतिक़ाफ़ जा फ़ज़ाइल बयानु कंदासीं त एतिक़ाफ़ जूं कहिड़ियूं फ़ज़ीलतूं आहिनि। इब्न माजा जे अंदरि हदीस मुबारक आहे, हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त एतिक़ाफ़ में वेहण वारो माण्हू गुनाहुनि खां परे थी वेंदो आहे। जामिअ सग़ीर जे अंदरि ॿी हदीस मुबारक आहे, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जेको शख़्स अल्लाह जी रिज़ा ख़ातिर एतिक़ाफ़ कंदो आहे, अल्लाह ताला उन जा पोयां गुनाह माफ़ फ़रमाए छॾींदो आहे। हिकु टी हदीस मुबारक आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो त जेको शख़्स हिकु ॾींहं जो एतिक़ाफ़ करे, अल्लाह ताला उन शख़्स खे जहन्नम खां एतिरो त परे करे छॾींदो आहे जेतिरो ज़मीन ऐं आसमान जे विच में फ़र्क़ु आहे। चौथी हदीस मुबारक शोबुल ईमान जे अंदरि हदीस मुबारक आहे, हज़रत मौलाई कायनात हज़रत सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त ताजदार अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त जेको शख़्स एतिक़ाफ़ कंदो आहे, अल्लाह ताला उनखे 2 हजनि ऐं 2 उमरनि जो सवाब अता फ़रमाईंदो आहे। हाणे ही केॾियूं वॾियूं फ़ज़ीलतूं आहिनि एतिक़ाफ़ में वेहण वारनि माण्हुनि जे लाइ। अल्लाह ताला तव्हां असांखे एतिक़ाफ़ में वेहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। एतिक़ाफ़ जा 5 शराइत आहिनि। पहिरियों शर्त तो मुसलमान हुजे, ॿियों शर्त त नियत करे, यानी अल्लाह ताला जी रिज़ा जे लाइ उहो माण्हू नियत करे त मां एतिक़ाफ़ कयां थो, ॿी का बि नियत न हुजे। टीं शर्त आहे त जनाबत खां पाक हुजे, यानी पलीत माण्हू एतिक़ाफ़ में नथो वेही सघे। चौथी शर्त उहो आकिल हुजे, यानी सम्झदार हुजे, चरियो माण्हू एतिक़ाफ़ में नथो वेही सघे। 5हीं शर्त आहे त मर्द एतिक़ाफ़ सिर्फ़ु मस्जिद में ई करे सघे थो। हाणे असां एतिक़ाफ़ जा मसइला बयानु कंदासीं। एतिक़ाफ़ में माण्हू केॾी महिल वेहे, यानी एतिक़ाफ़ में वेहण जो वक़्तु कहिड़ो आहे? 20 रमज़ानुल मुबारक यानी 20हों रोज़ो हुजे, उन ॾींहुं सिज लहण खां पहिरियां माण्हू मस्जिद शरीफ़ में पहुची वञे ऐं एतिक़ाफ़ जी नियत करे। इहो आहे एतिक़ाफ़ में वेहण जो वक़्तु, यानी 20हें रोज़े ते सिज लहण खां पहिरियां उहो माण्हू मस्जिद में पहुची वञे। एतिक़ाफ़ में मस्जिद खां निकिरण जूं चंद सूरतूं आहिनि। उहे कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ो त हाजत तबई जे करे निकिरी सघे थो, ॿियो आहे हाजत शरई जे करे। पहिरीं हाजत तबई छा आहे? जेकॾहिं उन मस्जिद में वज़ू ख़ानो नाहे ठहियलु त वज़ू करण जे लाइ
एतिकाफ़ में वेहण वारो माण्हू ॿाहिरि निकिरी सघे थो मस्जिद खां ॿाहिरि। मस्जिद में पेशाब जी जॻह नाहे ठहियलु, लेट्रिन नाहे ठहियलु, त उहो माण्हू पेशाब करण जे लाइ ॿाहिरि निकिरी सघे थो। मस्जिद में विहजण जी जॻह नाहे ठहियलु, त एतिकाफ़ में वेहण वारो माण्हू ॿाहिरि वञी विहिजी सघे थो। ॿी आहे हाजत शरई। जेकॾहिं को माण्हू एतिकाफ़ में वेठो आहे ऐं उन मस्जिद में जुमे जी नमाज़ नथी थिए, त जुमे नमाज़ पढ़ण जे लाइ उहो माण्हू ॿाहिरि वञी सघे थो। इहे सूरतूं हुयूं मस्जिद खां ॿाहिरि वञण सां बि एतिकाफ़ नथो टुटे। बाक़ी जेकॾहिं को बि माण्हू बग़ैर कंहिं सबब जे मस्जिद खां ॿाहिरि निकितो, त उनजो एतिकाफ़ ख़तमु थी वेंदो। एतिकाफ़ ख़तमु थियण जूं चंद सूरतूं आहिनि। पहिरीं सूरत, बग़ैर कंहिं उज़ुर जे उहो माण्हू ॿाहिरि निकितो त उनजो एतिकाफ़ ख़तमु थी वेंदो। हाणे जेकॾहिं हू पेशाब खानो मस्जिद में ठहियलु आहे, बजाए जो हू मस्जिद वारे पेशाब खाने में हू उते पेशाब करे, या विज़ू खानो ठहियलु आहे त उते विज़ू करे। हाणे एतिकाफ़ में वेहण वारो माण्हू मस्जिद में बि लेट्रिन में ठहियलु आहे, बाथरूम ठहियलु आहे, विज़ू खानो ठहियलु आहे, ॿाहिरि वञी विज़ू करणु वियो, ॿाहिरि पेशाब करणु वियो, त इन सां एतिकाफ़ ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं का बि औरत पंहिंजी जाइ ते वेठी आहे ऐं एतिकाफ़ करे थी घर जे अंदरि कंहिं कुंड में, जेकॾहिं हेज़ ऐं निफ़ास अची वियो, हेज़ अची वियो त उनजो एतिकाफ़ ख़तमु थी वियो। बग़ैर कंहिं ज़रूरत जे मस्जिद खां ॿाहिरि निकिरण सां एतिकाफ़ ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं कंहिं माण्हू रोज़ो टोड़े छॾियो, उन सां बि एतिकाफ़ ख़तमु थी वेंदो। हिकिड़ो मसइलो दरपेश ईंदो आहे त जेकॾहिं को माण्हू तबीयत खे राहत पहुचाइण जे लाइ गुस्ल करणु चाहे त गुस्ल करे सघे थो या न। इन बारे में उलमा कराम फ़रमाइनि था त जेकॾहिं मस्जिद जी चौदीवारी जे अंदरि लेट्रिन बाथरूम ठहियलु आहिनि, त हू जिस्म खे सुकून पहुचाइण जे लाइ बि गुस्ल करे सघे थो। बाक़ी जेकॾहिं मस्जिद में लेट्रिन बाथरूम न ठहियलु आहे, यानी विहजण जी जॻह न ठहियलु आहे ऐं सुकून हासिलु करण जे लाइ ॿाहिरि वञे थो, यानी गुस्ल फ़र्ज़ बि न आहे ऐं एॾी वॾी गर्मी बि न लॻी आहे, ईअं ई हुनजी दिलि चवे पई त मां विहिजी अचां, त उहो माण्हू ॿाहिरि नथो निकिरे सघे। हा, जेकॾहिं गुस्ल फ़र्ज़ थी वियो या एॾी गर्मी आहे जो जिस्म जंहिंमें बदबू पैदा थिए थी, त इन्हनि हालतुनि जे करे त हू मजबूरी आहे, हू वञी सघे थो। बाक़ी ईअं जेकॾहिं काफ़ी माण्हू ईअं ई विझंदा आहिनि ॾींहं में ॿ ॿ टे दफ़ा, चारि चारि दफ़ा, त जेकॾहिं मस्जिद जी चौदीवारी जे अंदरि विहजण जी जॻह बि ठहियलु आहे, त उहो माण्हू विझी सघे थो ॾींहं में 3 दफ़ा या 2 दफ़ा। बाक़ी जेकॾहिं जिस्म खे ख़ाली सुकून पहुचाइण जे लाइ उहो माण्हू मस्जिद खां ॿाहिरि निकिरी वियो, त इन सां एतिकाफ़ टुटी पवंदो। पर बहितर ऐं अफ़ज़ल इहो आहे त उहो माण्हू सॼो टाइम इबादत जे अंदरि गुज़ारे। काफ़ी माण्हुनि खे ॾिठो वियो आहे त एतिकाफ़ जे अंदरि मोबाइल हलाईंदा आहिनि। मोबाइल हलाइण सां एतिकाफ़ नथो टुटे। बाक़ी ईअं बि न थिए जो सॼो ॾींहुं माण्हू मोबाइलनि में लॻी वञे। मोबाइल ते तव्हां क़ुरान करीम बि पढ़ी सघो था, हदीसूं पढ़ी सघो था, अहिड़ा काफ़ी मसाला आहिनि, काफ़ी ॻाल्हियूं आहिनि, काफ़ी बयानात आहिनि, तव्हां मोबाइल ते बि ॾिसी सघो था। बाक़ी कोशिशि कयो त मोबाइल खे इस्तेमालु बिल्कुलु घटि कयो। बाक़ी सॼो पंहिंजो ज़हन ऐं सॼो वक़्तु इबादत जे अंदरि तव्हां ॾियो। कुझु माण्हुनि खे इहा परेशानी थींदी आहे जो घर फैमिली परे हूंदी आहे ऐं को सामान खणण वारो न हूंदो आहे, त हू मोबाइल ते ॿुधाईंदा आहिनि त मूंखे हिन शइ जी ज़रूरत आहे, या घर में जेकॾहिं को बीमार थी पवंदो आहे। अहिड़ा काफ़ी मसाला दरपेश अची वेंदा आहिनि जो ज़रूरत जे तहत मोबाइल करण बि इस्तेमालु करण बि जाइज़ आहे एतिकाफ़ जे अंदरि। बाक़ी सॼो ॾींहुं माण्हू जेकॾहिं एतिकाफ़ वारो मोबाइल में फज़ूल कमनि में लॻी वञे, त उहा एतिकाफ़ जी रूहानियत हासिलु न थींदी। जेकॾहिं को ॿाहिरियां माण्हू आयो एतिकाफ़ वारे खां हाल वाल वठण जे लाइ, त उनखां हाल वाल माण्हू वठी सघे थो, तबियत पुछा करे सघे थो, उन सां एतिकाफ़ न टुटंदो। मस्जिद जे अंदरि जेकॾहिं दर्स हली रहियो आहे, त एतिकाफ़ में वेहण वारो माण्हू मस्जिद जे अंदरि दर्स में बि वेही सघे थो। एतिकाफ़ में वेहण वारो माण्हू मस्जिद जे अंदरि आज़ान ॾेई सघे थो, तकबीर चई सघे थो, इमामत कराए सघे थो। जेकॾहिं को माण्हू मस्जिद शरीफ़ जे हिकिड़ी कुंड में एतिकाफ़ में वेठो ऐं हिकु ॾींहं खां या 2 ॾींहंनि खां बाद में ॿी कुंड में वेहणु चाहे, त उहो पंहिंजी उहा कुंड मटाए सघे थो, यानी ॿिए पासे बि वेही सघे थो। इन में को हर्ज न आहे। एतिकाफ़ में वेहण वारे माण्हू जे लाइ रोज़ो शर्त आहे। जेकॾहिं को माण्हू रोज़ो नथो रखे,
तो एतिकाफ़ में नथो वेही सघे, छो जो सुन्नत एतिकाफ़ में रोज़ो शर्त आहे। या कंहिं माण्हूअ जो एतिकाफ़ जे अंदरि रोज़ो टुटी पियो कहिड़े सबब जे करे, त उनजो एतिकाफ़ बि ख़तमु थी वेंदो। जीअं मर्द बग़ैर कंहिं शरई उज़ुर जे मस्जिद खां नथो निकिरी सघे, ईअं ई औरत बि बग़ैर कंहिं उज़ुर जे घर में जेका जाइ मुक़ररु कई आहे एतिकाफ़ जे लाइ, उनखां नथी निकिरी सघे। बाक़ी जीअं मर्द वज़ू जे लाइ मस्जिद खां ॿाहिरि निकिरी सघे थो, यानी मस्जिद में वज़ू क़ानून न आहे त ॿाहिरि निकिरी सघे थो, मस्जिद में पेशाब जी जॻह न आहे त ॿाहिरि निकिरी सघे थो, ईअं ई औरत बि जेकॾहिं घर में वेझो लैट्रिन बाथरूम न आहे त जिथे बि लैट्रिन बाथरूम ठहियलु आहिनि त उते वञी सघे थी, इन में को बि हर्ज़ु न आहे, एतिकाफ़ न टुटंदो। हाणे ख़ासि ॻाल्हि जी तरफ़ वञी रहिया आहियूं त एतिकाफ़ कीअं गुज़ारिजे। एतिकाफ़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह ताला जी इबादत जे अंदरि गुज़ारिजे। ख़ासि तौर ते जेको माण्हू एतिकाफ़ में वेहे तो अहद करे त मूंखां जमात कज़ा न थींदी, जमात सां नमाज़ पढ़े, क़ुरान करीम जी तिलावत करे, क़ुरान करीम खे तर्जुमे सां पढ़े, हदीसूं पढ़े, उनखां बाद में ख़ासि तौर ते नबी अलैहिस्सलाम ते कसरत सां दुरूद पाक पढ़े, हुन शख़्स खां जेके गुनाह थिया अल्लाह ताला खां माफ़ी घुरे ऐं आईंदा हुननि गुनाहनि खां बचण जी अल्लाह ताला खां दुआ घुरे त अल्लाह ताला उनखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। याने ही जेके 10 ॾियारा आहिनि सॼा अल्लाह ताला जी इबादत जे अंदरि गुज़ारे, तो क़ुरान करीम जी तिलावतूं, ज़िक्र अज़कार, नमाज़ूं, तहज्जुद, नवाफ़िल, सुन्नत, जेके बि ॾियारा आहिनि सभई अल्लाह ताला जी इबादत में वक़्तु लॻाइजे ऐं कोशिशि कजे त फ़ुज़ूल ॻाल्हियूं न कजनि। निंड जे टाइम ते भली माण्हू निंड करे सघे थो, बाक़ी जेकॾहिं सुजाॻ आहे त उहो वक़्तु अल्लाह ताला जी इबादत में ई लॻाइजे। शाल रब करीम तव्हां असांखे एतिकाफ़ में वेहण ऐं उनजा फ़ुयूज़ात व बरक़ात हासिलु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।